प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हां खे भली कार। जीअं त पोयनि क्लासनि में असां इंसानी उज़वनि जे बारे में पढ़ी चुका आहियूं ऐं हाणे असां पढ़ंदासीं आम बीमारियूं ऐं उन्हनि जा सबब। छा तव्हांखे ख़बर आहे त इंसानी उज़वनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि ऐं उन्हनि बीमारियुनि जा सबब कहिड़ा हूंदा आहिनि? अचो त पहिरियां फिफड़नि जी बीमारी जे बारे में पढ़ूं था। फिफड़नि जी आम बीमारी दम या साको हूंदी आहे, जंहिंखे असां अंग्रेज़ी में अस्थमा चवंदा आहियूं। हिन बीमारी में साह वारी नाली में सोज पैदा थी वेंदी आहे, जंहिंजे करे असांखे साह खणण में तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। हिकु सिहतमंद माण्हू जी ब्रोंशल नली खुलियल ऐं साफ़ हूंदी आहे, जॾहिं त हिकु अस्थमा वारे या साके वारे मरीज़ जी ब्रोंशल नली सुजल ऐं सोढ़ी हूंदी आहे। अस्थमा या साके जी बीमारी जा आम सबब आहिनि गंदी हवा में साह खणणु ऐं तमाकू नोशी या सिगरेट छिकणु। प्यारा ॿारो, अचो त हाणे दिलि जी बीमारियुनि जे बारे में पढ़ूं था। दिलि जूं बीमारियूं आहिनि रत जो वधियल दबाव यानी ब्लड प्रेशर, रत जी नालियुनि जो सख़्तु थी वञणु, छाती जो सूरु ऐं दिलि जा दौरा पवणु, जंहिंखे हार्ट अटैक बि चयो वेंदो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त दिलि जो दौरो यानी हार्ट अटैक कीअं थींदो आहे? उहा नाली जेका दिलि खे रतु पहुचाईंदी आहे उहा ब्लॉक थी वेंदी आहे। इन जे करे दिलि जे पठनि खे ऑक्सीजन न मिलण जे करे उहे मरणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं दिलि जो दौरो पवंदो आहे। दिलि जी बीमारियुनि जा मुख्य सबब आहिनि गैर सिहतमंद ग़िज़ा, वर्ज़िश न करणु, वज़न जो वधी वञणु, ॻणती, परेशानी ऐं तमाकू नोशी। प्यारा ॿारो, अचो त हाणे मादे जी बीमारियुनि जे बारे में पढ़ूं था। मादे जूं आम बीमारियूं आहिनि बदहज़मी, दिलि जो जलणु ऐं मादे में ज़ख़म थी पवणु। जॾहिं असां को बि खाधो खाईंदा आहियूं त उहो खाधे जी नाली ज़रिए असांजे मादे ताईं पहुचंदो आहे, पर हिकु बीमारी जंहिंखे असां दिलि जो जलणु चवंदा आहियूं, उन दौरान असांजी खाधे जी नाली मादे वटां सुजी वेंदी आहे ऐं खाधे खे मादे में दाख़िल थियण में दुश्वारी पेश ईंदी आहे। ऐं जॾहिं मादो सुकड़बो आहे त उन में मौजूदु खाधो तेज़ाब सां गॾु साॻी नाली में ॿाहिरि वापसि अचणु शुरू थींदो आहे, जंहिंखे असां दिलि जो जलणु चवंदा आहियूं। मादे जी हिकु ॿी बीमारी जंहिंमें मादे में ज़ख़म थी वेंदा आहिनि उनखे स्टोमक अल्सर चइबो आहे। अल्सर दौरान मादे जी अंदरीं साइड खां ज़ख़म थी वेंदा आहिनि, जिन मां रतु वहणु बि शुरू थी वेंदी आहे, जंहिंसां मादे में दर्द महसूसु थींदो आहे। प्यारा ॿारो, मादे जी बीमारियुनि जा सबब आहिनि तमामु घणो खाधो खाइणु, तकिड़ो खाधो खाइणु ऐं तेज़ मसालेदार खाधो खाइणु। प्यारा ॿारो, छा तव्हांखे ख़बर आहे त असांखे सिहतमंद रहण लाइ छा करणु घुरिजे? सिहतमंद रहण लाइ असांखे कुझु उसूल अख़्तियार करणा पवंदा। मिसाल, राति जे वक़्तु 6 खां 8 कलाक निंड करणु, सिहतमंद ग़िज़ा खाइणु, पंधु करणु, वर्ज़िश करणु ऐं साफ़ सुथरे माहौल में साहु खणणु। प्यारा ॿारो, असां चौथें जी साइंस जे पहिरें बाब जा सभई टॉपिक पढ़ी चुका आहियूं। पोयां टॉपिक पढ़ण लाइ असांजी वेबसाइट या यूट्यूब चैनल विज़िट कंदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।